गुज़र बसर जे ला काफ़ी आहे। एतिरो रिज़्क़ ॾिनो वियो जे ला, उन जे खाधे पीते जे ला, उन जी ज़रूरत खे पूरा एतिरा काफ़ी आहे। व कन्नअहु अल्लाहु बिमा आताहु, ऐं इहा तौफ़ीक़ ॾिनी जो उन मथां किनात इख्तियार करण वारो बणिजी वियो। अल्लाह ताला इस्लाम मुसलमान बणायोसि उनखे क़द अफ़लह मन असलम, उन इस्लाम आंदो मुसलमान बणियो। एतिरो रिज़्क़ ॾिनो वियुसि जेको उनखे किफ़ायत कंदड़ आहे पालण जे लाइ, पंहिंजी ज़िंदगी जे लाइ, हयाती जे लाइ, इज़त जी ज़िंदगी जे। ऐं वकन्नअहु अल्लाहु बिमा आताहु, ऐं हे मुतमइन थी वियो उन ॻाल्हि जे मथां जेको उनखे अल्लाह अता फरमायो, जेको रब उनखे ॾिनो आहे मुतमइन थी वञे। साईं फरमायो क़द अफ़लह, तहक़ीक़ इहो कामयाब थी वियो आहे, इन वॾी कामयाबी हासिल करे वरिती आहे। असुल कामयाबी इहा न आहे माण्हू हे जदीद दौर आयो आहे त माण्हुनि जी सोच बि नई थी वई आहे। बाबा जंहिं वटि घणो माल हुजे, घणो पैसो हुजे, घणी दौलत हुजे, घणी माल मिल्कियत अची वञे, घणो कमाए, वॾी नौकरी, असुल कामयाबी न आहे। असुल कामयाबी आहे शुक्रगुज़ारी केतिरी आई आहे, तुंहिंजे अंदरि शुक्रगुज़ारी पैदा थी आहे या कोन थी आहे। जेकॾहिं माण्हू जे अंदरि शुक्रगुज़ारी जी आदत पैदा न थी आहे ऐं अल्लाह जे ॾिने ते राज़ी नथो रहे, अल्लाह जी अता जे मथां हिन जी दिलि मुतमइन न आहे, पोइ त हुन जे लाइ किरोड़े अरबे रुपया हुजनि त उहे बि थोरा आहिनि, उहे बि घटि आहिनि, उहे बि मामूली ॻाल्हि आहे। पर जेकॾहिं दिलि मुतमइन आहे ऐं अल्लाह जी रज़ा ते माण्हू राज़ी रहिजी थो वञे, ख़ुशी जो बाहिस बणिजी वेंदो आहे। हिकिड़ो अमेरिका जो जेको हींअर डोनाल्ड ट्रम्प आहे, सदर आहे, हाणे इहो अमीर तरीन माण्हू आहे, ग़रीब मिस्कीन न आहे, पैसे वारो माण्हू आहे, दौलतमंद माण्हू आहे, वॾो पैसे वारो आहे। अमेरिका जे बिज़नेसमैननि में हिन जो वॾो नालो अचे थो। उन सां गॾोगॾु हिन चयो त मिल्कियत काफ़ी न आहे, मां मुल्क जो सदर थियां। हिकिड़ो दफ़ो सदर थियो, वरी ॿियो दफ़ो माण्हुनि खे मारे, लड़ायूं करे, झगड़ा करे, फसाद करे नेठि सदर थियो। हाणे दुनिया जे अमीर तरीन ऐं पावरफुल तरीन मुल्क जो बादशाह आहे, अञा बि दिलि मुतमइन आहे। जे हाणे मूंखे सदर थियो, हाणे मूंखे नोबेल पीस इनाम, मां जेको वॾे में वॾो दुनिया जो इनाम आहे, उन सां मूंखे नवाज़ियो वञे। पैसे ते दिलि मुतमइन न थी, हुकूमत ते ऐं साईं मुंहिंजा लड़ायूं झगड़ा करे वेठो आहे, दिलि मुतमइन अञा ॿिए जी तलब अची वञे। काई माण्हू खे मुतमइन न कंदी आहे। असुल इहो आहे त दिलि तव्हांजी जेको मिलियो आहे उन ते अल्लाह ॾांहुं राज़ी आहे की न कोन्हे का। असुल आहे त अल्लाह जी रज़ा ते राज़ी रहणो आहे, सम्झो था। मदीने वारो साईं तो फरमाए त तूबा लिमन हुदिय लिल इस्लाम, अल्लाह ताला जे तरफ़ां ख़ुशख़बरी ऐं भलाई आहे उन माण्हू जे लाइ जंहिंखे अल्लाह इस्लाम जी हिदायत अता फरमाई आहे, उन जे लाइ वॾी ख़ुशख़बरी आहे। ऐं वकान ऐशुहु कफ़ाफ़न व कनअ, ऐं जंहिंखे ज़िंदगी बसर करण जेतिरी दुनिया मिले, ज़िंदगी बसर करण जेतिरा जे लाइ उनखे अजो मिले, रिज़्क़ मिले, ऐं घर में उनखे एतिरो माल ॾिनो वियो जेको उन में ज़िंदगी जो गुज़ारो करे सघे थो, त मदीने वारो साईं तो फरमाए उन जे मथां किनात इख्तियार करे, उन जे मथां राज़ी थी वञे त अल्लाह ताला इन जे लाइ वॾियूं ख़ुशख़बरियूं तयार। ॻाल्हि सम्झ में अचे थी हबीबन करीमन साहब। त जेकॾहिं तव्हां अमीर तरीन माण्हू तलाश करणु चाहियो था त उहो माण्हू आहे जेको जो उनखे पंहिंजी जान जो फ़िक्र न हुजे, को दुश्मनी न आहे, को माण्हू उनजे पोयां न आहे, उन सां उनजो वेड़ न आहे, झगड़ो न आहे, कंहिं माण्हू उन सां झगड़ो न जोटियो आहे, हिन जी न आहे, पंहिंजे घर में अमुन सां सुबुह कई अथई, अमुन अमान सां आहे, ऐं एतिरो रिज़्क़ अथसि जो उन ॾींहं जो गुज़ारो थींदो। ॿ वेला जेका उन ॾींहं जा मानी जा आहिनि,
उन ॾींहं जो उन जे लाइ गुज़ारो आहे ऐं बचनि जो पेट पालींदो, फ़िक्र न अथसि अॼोकी मानी, अॼोको अटो, अॼोकी सब्ज़ी मुंहिंजे घर में मौजूदु आहे। ऐं जिस्म में का अहिड़ी बीमारी न अथसि जेका उन जे लाइ जानलेवा हुजे, वॾी का डिघी बीमारी न अथसि। साईं फरमायो इहे टे ॻाल्हियूं जंहिं वटि आहिनि सुबुह हिन हाल में करे, जिस्म सलामत आहे, अमुन सां आहे, दुश्मनी न अथसि ऐं उन ॾींहं जो रिज़्क़ मौजूदु अथसि, इन खां वधीक ॿियो को अमीर दुनिया में आहे। तव्हां ॿुधायो हिकिड़ो माण्हू दौलतमंद आहे, करोड़े रुपया हुनजो बैंक बैलेंस आहे, अरबे रुपया हुनजो कारोबार में पखड़ियल आहे, उन्हनि खे छा उन दौलत खे खाईंदो, उन पैसे खे उन ॾोकड़ खे पाईंदो, या उनखे साईं मुंहिंजा वॾो पंहिंजे लाइ अंबार करे साम्हूं ढेर करे रखंदो त मां ॾिसां? कुझु बि कोन कंदो। वधि में वधि उहो ॾींहं जी मानी खाईंदो न, उहो कपिड़ा पाईंदो, उहो तव्हां आम इंसाननि वांगुरु घर खां ॿाहिरि निकिरंदो त पाए कपिड़ा पाए निकिरंदो, उहो घर खां ॿाहिरि निकिरंदो त मानी खाई पेट भरे ईंदो, बसि न। जहिड़ी मानी तव्हां खाओ था तहिड़ो हे थो खाए, जहिड़ी मानी हो खाइनि था तहिड़ी तव्हां। वधि में वधि को भलो ताम खाए, अमीरनि वारो ताम खाए, सो बि हिन निड़ीअ जे ज़ाइक़े ताईं आहे। मुर्गी हुजे या दाल हुजे, हितां निड़ी मां हेठि लहे ॿिन्ही जो जॾहिं डाइजेस्ट थिए थो जिस्म में त पोइ उन्हनि जी हैसियत जेका रहे थी उहा तव्हां सभिनी खे ख़बर। मुर्गी हुजे, ताम हुजे, उनजो अंदरि में जेको हाल थिए थो उहा तव्हां सभिनी खे ख़बर आहे। मदीने वारो साईं थो फरमाए उनजे करे उन्हनि शयुनि ते लालच, उन्हनि शयुनि जे लाइ बुख, उन शयुनि जे लाइ साईं मुंहिंजा घणो सोचनि त हीअ बि शइ मिले उहा बि शइ मिले, ईअं न कयो। तव्हांखे अलाह ताला अता कयो आहे उन ते शुक्रगुज़ार बणिजी वञो। जेको मिलियो आहे, जेका शइ अलाह तव्हांखे अता कई आहे, घणे जी तलब न रखो। अल किनात कंज़ुन ला यफना, मदीने वारो साईं थो फरमाए जेकॾहिं कंहिंखे किनात नसीब थी वञे, माना रज़ा जी आदत नसीब थी वञे, जेको अलाह ॾिनो आहे उन ते शुक्रगुज़ारी नसीब थी वञे त इहो अहिड़ो खज़ानो आहे जेके कॾहिं खोट अचणी ई न आहे। इहो खज़ानो कॾहिं फ़ौत थींदो ई कोन, ख़तम थींदो ई कोन, फना थींदो ई कोन, जेको माण्हू अलाह जी रज़ा ते राज़ी रहे। तव्हां ॻाल्हि सम्झो था हाले कोन था सम्झो? मदीने वारो साईं थो फरमाए, हा हज़रत सैयदना अब्दुर्रहमान बिन औफ रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए थो। अब्दुर्रहमान बिन औफ अमीर तरीन सहाबी हुयो, सहाबा किराम में एतिरो अमीर हुयो जो हिन ज़माने जे हिसाब सां उनजो अंदाज़ो लॻायो वञे त हज़रत सैयदना अब्दुर्रहमान बिन औफ हिन ज़माने जे हज़ारे माण्हू जेके अमीर तरीन आहिनि उन जे चौथे हिसे जी मिल्कियत जे बराबरि नथा थी सघनि, एतिरो अमीर हुयो। जॾहिं मुस्लमान थियो, इस्लाम आंदई, तॾहिं बि अमीर हुयो, दौलतमंद हुयो, पैसे वारो हुयो ऐं एतिरी मिल्कियत हुई उन वटि जो मके जो अमीर तरीन माण्हू हुयो सैयदना अब्दुर्रहमान बिन औफ। पर इस्लाम आणण में सभिनी खां अॻभरो हुयो, पहिरियां ईमान आणियो। पोइ हज़रत सैयदना अब्दुर्रहमान बिन औफ रज़ी अल्लाह ताला अन्हु हिजरत करे मदीने शरीफ़ आयो। हिन जो जेको मिल्कियत हुई, माल हुयो, जाइदाद हुई, हिन जी जेका प्रॉपर्टी हुई, जानवर हुया, उठ घोड़ा कचर जेके बि हुया उन ज़माने जा, जेका मिल्कियत हुई उहा मके में हुई। मके वारनि चयो जेकॾहिं मदीने वेंदे हिजरत करे असां तोखे इहा मिल्कियत कोन ॾींदासीं, इहो पैसो इहो जेको तुंहिंजो कारोबार आहे उनते असां क़ाबिज़ थींदासीं। हज़रत सैयदना अब्दुर्रहमान बिन औफ फरमायो जेकॾहिं मुंहिंजो माल मिल्कियत मदीने वारे साईं जे नाले ते क़ुर्बान थिए थो त महबूब जे नाले ते क़ुर्बान, मूंखे हिन माल जी ज़रूरत न आहे। जे माल सॼो हेतिरी दौलत अथई, तूं मके जो अमीर तरीन सेठ ठाहीं वॾो, इहो सॼो माल खसिजी वेंदई, सॼो माल फुरिजी वेंदई, चई त ॾियण जी ज़रूरत कोन्हे का, मूंखे माल जी ज़रूरत न आहे, मां मदीने वारे साईं जे नाले ते माल क़ुर्बान कयो। हाणे जॾहिं मके मां मदीने शरीफ़ हिजरत करे पहुतो न त सैयदना अब्दुर्रहमान बिन औफ बिल्कुलु हथे ख़ाली हुयो, बिल्कुलु हथे ख़ाली हुयो। छा मके जो सरदार, छा मके जो अमीर तरीन माण्हू हिकिड़े वॻे में महबूबन करीमन जे कढ लॻी अचे मदीने पाक पहुतो आहे। पोइ साईं करीमन सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम वटि कुझु हिन जो लहणो हुयो या घुर करणी हुई, एॾी मिसकीनी अची वई जो हज़रत सैयदना अब्दुर्रहमान बिन औफ थो फरमाए त कानत ली हिंद रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इदतुन, पोइ मुंहिंजो कुझु हिसाब किताब हो महबूबन करीमन खां घुर करण जो इरादो थियो त मां साईं जन खां सुवाल कयां ऐं महबूबन करीमन खां घुरा पंहिंजो मामिलो तय कयां। पोइ चए थो जॾहिं कुरैज़ा जी जंग लॻी हुई
मूं चयो त वञी साईंजनि वटि वञा, वञी घुर कयां। मां वियुसि इन नीयत सां सुवाल करण जे लाइ, महबूबनि करीमनि खां तलब करण जे लाइ वियुसि हबीबनि जी दरबार में। पहुतो त साईंजनि तकरीर फरमाए रहिया हुआ, नसीहत पिया फरमाइनि, पंहिंजे साहबा किराम खे कुझु सम्झाइनि पिया। साईंजनि फरमायो मई यस्तगनी युगनिहिल्लाह, जेको माण्हू दुनिया खां बेनियाज़ थी वञे अल्लाह ताला उनखे अमीर करे छॾींदो। दुनिया खां बेनियाज़ थी वञे, जेको माण्हुनि जे हथ में आहे उन खां बेनियाज़ थी वञे, जेको माण्हुनि जे हथ में आहे उन खां घुरण खां सुवाल करण खां बेनियाज़ थी वञे। माण्हुनि में तलब न रखे त माण्हू ॿ रुपया मूंखे ॾींदा, माण्हू मूंखे कुझु अता कंदा, माण्हुनि जी हैसियत कहिड़ी आहे जो तव्हांखे ॾींदा। साईं फरमाइनि था त जेको माण्हू माण्हुनि खां बेनियाज़ थी वञे, उन्हनि खां घुर खां तलब खां सुवाल खां माण्हुनि जे आॾो हथ फैलाइण खां बेनियाज़ थी वञे, युगनिहिल्लाह, त अल्लाह ताला उनखे गनी करे छॾींदो, अमीर करे छॾींदो। ऐं वमन यकन यकन्निहुल्लाह, जेको माण्हू अल्लाह जी अता ते राज़ी थी वञे, उन जेको रब ॾिनो आहे उन ते किनात इख्तियार करे, अल्लाह ताला उनजे दिलि खे अमीरी सां भरे छॾींदो। मदीने वारे साईं हिन हदीस में अमीर थियण जा, ग़रीबनि जे लाइ अमीरी जा ॿ रस्ता ॿुधाया आहिनि। हिकिड़ो त माण्हुनि में उम्मीदवार न थियो, ॿियो जेको अल्लाह ॾिनो आहे उन ते राज़ी थी वञे, उन ते राज़ी थी वञे। हज़रत सैयदना अब्दुर्रहमान बिन औफ तो फरमाए फ़कुल्तु फ़ी नफ़्सी, मूं पंहिंजे दिलि में सोचो ला जरम ला असअलुहु शैया, हाणे त मदीने वारे साईं खां घुरण आयो हुअसि, पर हाणे वाइदो थो कयां, नबी साईं फरमायो आहे न वरी ज़िंदगी में कंहिंखां सुवाल कोन कंदुसि, कंहिंजे दर ते कोन वेंदुसि। पोइ छा थियो, जॾहिं मुआख़ात मदीना मुक़रर थी, मदीने वारे साईं भाई पी मुक़रर फरमाई त हज़रत सैयदना अब्दुर्रहमान बिन औफ रज़ी अल्लाह ताला अन्हु सां हिकिड़े अंसारी सहाबी जी भाई पी साईं मुक़रर फरमाई। उन चयोसि त मुंहिंजा 4 बाग़ आहिनि अब्दुर्रहमान, हिकिड़ो 2 बाग़ मां थो रखां, 2 बाग़ मदीने वारे साईं तुंहिंजो भाउ मूंखे कयो आहे न, हाणे उहो 2 बाग़ मां तुंहिंजे हवाले थो कयां, उहे 2 बाग़ तोखे थो ॾियां, मुंहिंजी जेका मिल्कियत आहे अधु मां थो खणां, अधु तुंहिंजे हवाले थो कयां। हज़रत सैयदना अब्दुर्रहमान बिन औफ फरमाए थो मुंहिंजे ज़हन में इहा हदीस हुई, मूं चयो न तोखां सुवाल न आहे करिणो, तुंहिंजे मथां ॿार न आहे थियणो, तुंहिंजे मथां ॿार थी वेहणो न आहे, मूंखे मदीने जी बाज़ार ॾेखार, मां वापारी माण्हू आहियां, तिजारत करण वारो आहियां, हाणे बाग़ माना ज़राअत करणु, हारपो करणु मूंखे ॾांहुं नथो अचे, मूंखे तिजारत बाज़ार मंडी जो रस्तो ॾेखार। हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ बाज़ार में आयो, सैयदना अब्दुर्रहमान बिन औफ बाज़ार में अचे तिजारत शुरू कई, ख़ाली हथें आयो, मज़दूरी कई, उन मज़ा साईं मुंहिंजा ज़र जमो कई, हिकिड़ो लॻे पियो, ॿियो इन्वेस्ट करे पियो, तव्हांजो हिकिड़ो दुकानु खोले, उन हिकिड़े दुकान मां ॿियो दुकानु खोले, ॿिए दुकान मां टियों दुकानु खोले। हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ जो जेको माल ईंदो हुयो एतिरो वधी वियो जो सॼी बाज़ार में माल जेको पहुचंदो हुयो अब्दुर्रहमान बिन औफ जो पहुचंदो, सॼी बाज़ार मदीना में जंहिं बि दुकान ते, मिसाल तौर बाज़ार में हिकिड़ो करियाने जो दुकानु आहे, दवाउनि जो दुकानु आहे, जानवरनि जे चारे जो दुकानु आहे, साईं मुंहिंजा मुख़्तलिफ़ क़िस्म जा दुकान आहिनि, बाज़ार में हर तरह जो सब्ज़ी हूंदी आहे, खाधो पीतो हूंदो आहे, ऐं इंसान जे लाइ ज़रई अशिया हूंदियूं आहिनि उन्हनि जो दुकानु हूंदो आहे, हर कंहिंजो दुकानु हूंदो आहे, पर जंहिं दुकान ते वञे माल उन ते अब्दुर्रहमान बिन औफ जो पहुचंदो। छा ख़ाली हथें आयो, हिकिड़ी नसीहत मदीने वारे साईं जी उनखे दुनिया जो अमीर तरीन माण्हू बणाए छॾियो। असां सोचींदा आहियूं, कंदा कमु न आहियूं, सोचींदा आहियूं त हीअं कयूं हूअं कयूं। अब्दुर्रहमान बिन औफ जो नबी साईं फरमायो मुंहिंजी दिलि ते ॼण नक्श चिटे छॾियो, बसि हुनजो असरु अहिड़ो थियो जो मदीने जो अमीर तरीन माण्हू सैयदना अब्दुर्रहमान बिन औफ बणिजी वियो। इन जे करे साईं जन फरमायो त लैसल गिना अन कसरतिल अर्द, घणे माल जो हुअण अमीरी न आहे, घणो माल हुजे दौलत हुजे इहा अमीरी आहे, इहा अमीरी न आहे, बल्कि वलाकिनल गिना गिनन नफ्स, असुल अमीरी इहा आहे त तुंहिंजी दिलि अमीर हुजे, तुंहिंजी दिलि में अमीरी हुजे। घणा मालदार माण्हू साईं मुंहिंजा रुपयो ख़र्च करण खां लहराईंदा आहिनि, अलाह जी राह में ख़ैरात ॾियण खां कीबाईंदा आहिनि,
ऐं घणा माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि तव्हांखे ज़ोर नमाज़ थिए जीअं कल्ह शायदि मूं हदीस ॿुधाई हुई त नबी साईं फरमायो गुरबत में बि ख़ैरात करे त इहा अलाह खे अञा ज़ोर पसंदि हूंदी आहे। मुंहिंजा मिठा पंहिंजी ज़िंदगी में इहा सोच पैदा कयो त जेको अलाह असांखे ॾिनो आहे उहो कसीर आहे, रब जेको असांखे अदा कयो आहे उहो घणो आहे, जेको रब असांजी ज़रूरतुनि जे मुताबिक़, छो त अलाह खे माने जी ख़बर आहे, अलाह असांजे हाल खां वाक़िफ़ आहे, ॿिए कंहिंखे ख़बर हुजे न हुजे, अबे खे तुंहिंजे हाल जी ख़बर न आहे, अम्मा खे तुंहिंजे हाल जी ख़बर न आहे, भाइरनि खे तुंहिंजे ज़िंदगी जे अहवाल जो पतो न आहे, ॿियनि खे पतो न आहे, पर मिठा मुंहिंजे अलाह खे तुंहिंजे ज़रे ज़रे जी ख़बर आहे। तुंहिंजी ज़िंदगी कीअं थी गुज़रे, तोखे कहिड़ी शइ जी ज़रूरत आहे, तोखे कहिड़ी शइ पहुचाइणी आहे, मुंहिंजे अलाह खे पतो आहे। दिलि जो ताल्लुक़ अलाह सां जुड़ियल हुजे। हज़रत सैयदना जिब्रील अमीन रज़ी अलैहिस्सलाम अल्लाह ताला जी बारगाह में, अल्लाह जे हबीब जी बारगाह में आयो। जिब्रील मदीने वारे साईं जे हुज़ूर आयो ऐं अर्ज़ कई या रसूल अल्लाह, पंहिंजी उम्मत खे फरमायो त इश मा शित फइन्नक मय्यतुन, ज़िंदगी में जीअं वणे उहे गुज़ारियो, भली ऐश इशरत कयो, इबादत कयो या बदकारी कयो, जीअं वणे उहे कयो, फइन्नक मय्यतुन, हिकिड़े ॾियारे तूं मरी वेंदे। वअमल मा शित फइन्नक मज्ज़िउन बिही, जेको वणे उहो अमल कयो, जेके वणे उहे अमाल कयो, पर हिकिड़े ॾिहाड़े उन अमलनि जो तव्हांखे जज़ा मिलणी आहे। नेकी कंदो नेक जज़ा मिलंदी, बुरा अमल कंदो बुरी जज़ा मिलंदी। वअहबिब मन शित फइन्नक मुफारिकु, मदीने वारो साईं तो फरमाए, जिब्रील तो चवे जंहिंसां वणे उन सां मुहबत रखो, जंहिंसां वणे उन सां चाहत रखो, पर हिकिड़ो ॾींहुं ईंदो जो तव्हांजी हिक ॿिए में जुदाई थी वेंदी, हिक ॿिए में अलॻि थी वेंदो, महबूब महबूबनि खां जुदा थी वेंदा। पोइ वअलम अन शरफल मुमिन क़ियामुल लैल, मोमिन जी इज़त इन ॻाल्हि में आहे त उहो तहजुद गुज़ार बणिजी वञे, रातियुनि जो जागण वारो थिए। व इज़्ज़ुहु इस्तिग़नाउहु अनिन नास, ऐं मुस्लमान जी इज़त इन ॻाल्हि में आहे त माण्हुनि खां मुस्तगनी थी वञे, माण्हुनि में उमीद न रखे, माण्हुनि ते नज़र न रखे, बल्कि उनजी उमीद उनजे रब जी ज़ात में बणिजी वञे, अल्लाह जी ज़ात में उमीदवार बणिजी वञे। अल्लाह ताला उनखे दुनिया जो अमीर तरीन माण्हू बणाए छॾे। या दोस्तो अमल वारा थियो, अल्लाह सां ताल्लुक़ क़ाइमु कयो, अल्लाह सां ताल्लुक़ जोड़ण वारा थियो, त रब दुनिया आख़िरत में असां सभिनी जे मथां महिरबानी फरमाईंदो। अल्लाह ताला असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए।